आख़िर ठटे जी मौसम जी सूरत हाल ॿुधायूं पिया त जंपीर ऐं आसपास थोड़ खां पोइ मौसम तमामु घणी ख़ुशगवार थी वई आहे ऐं गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां ठटे में तमामु घणी गर्मी हुई। अॼु थोड़ खां पोइ ठटे में मौसम तमामु घणो ख़ुशगवार थी वियो आहे। अव्हांखे ठटे जी मौसम जी सूरत हाल बाबति अपडेट कयूं पिया। अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी ठटे में जे कोस्तानी इलाइके में ख़ासतौर ते जंपीर जे आसपास वारनि इलाइक़नि में सख़्त गर्मी खां पोइ मौसम खुशगवार थी वई आहे ऐं जंपीर ऐं आसपास वारनि इलाइक़नि में ख़ासतौर ते कोस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बूंदाबांदी शुरू थी वई आहे, जंहिंखां पोइ मौसम खुशगवार थी वई आहे। अॼु मंझंदि शदीद गर्मी वारी लहर बरक़रार रही, जंहिंखां पोइ मौसम जुड़ाली थी वई आहे। इन वक़्तु ठटे जी कोस्तानी इलाइक़नि में ख़ासतौर ते जंपीर वारा इलाइक़ा आहिनि, नूरियाबाद ताईं ठटे ऐं जामशोरे जी कोस्तानी इलाइक़नि में हिन वक़्तु जुड़ाली मौसम थियण खां पोइ माहौल खुशगवार थी वियो, मौसम खुशगवार थी वई आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बूंदाबांदी जा इतला मिली रहिया आहिनि। जी महबूब रोही, अपडेट्स लाइ अव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हाणे ज़िक्र कंदासीं त